इते मांखे ॿुधाई त सिंध फूड अथॉरिटी जी मलीर जे इलाइक़े भैंस कॉलोनी में केमिकल मां खीर ठाहिण वारी फैक्ट्री ते छापो। 750 किलो खीर ठाहिण वारो केमिकल हथियो वियो। कार्रवाई दौरान 480 लीटर तैयार थियल खीर बर वक्त ज़ाया कयो वियो आहे। सेहत लाइ हानिकार खीर ठाहींदड़ कारखाने जो अमलो गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध फूड अथॉरिटी जी मलीर जे इलाइक़े भैंस कॉलोनी में केमिकल मां खीर ठाहिण वारी फैक्ट्री ते छापो हयो वियो आहे। 750 किलो खीर ठाहिण वारो केमिकल हथियो वियो आहे। कार्रवाई दौरान 480 लीटर तैयार थियल खीर बर वक्त ज़ाया कयो वियो। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। सेहत लाइ हानिकार खीर ठाहींदड़ कारखाने जो अमलो गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां खीर में केमिकल ऐं ॿियूं शयूं मिलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। सिंध फूड अथॉरिटी जी हिदायत ते अॼु बिलावल अबड़ो पारां जेको आहे हिकिड़ो ऑपरेशन कयो वियो, जंहिंमें जेका फूड अथॉरिटी मलीर जी जेका टीम आहे हुन पारां बेंस कॉलोनी में जेको आहे कार्रवाई थी, जिते जेको आहे केमिकल मिलायल खीर आहे उहो ठाहियो वञे। उहो जेको आहे पको ऐं जाली जेका फैक्ट्री आहे उनखे सील कयो आहे। जॾहिं त 750 किलो खीर जेको आहे उनखे जेको आहे ज़ाया पिणु कयो वियो आहे। ऐं जॾहिं त हिकु अहिड़ो मवाद हथु कयो वियो आहे जीअं केमिकल जेको जंहिंमां 9000 लीटर खां मथे खीर तयारु करे सघिजे थो। फूड अथॉरिटी जो इहो चवणु आहे त 480 लीटर जेको खीर जेको तयारु थियल हुते मौजूदु हुयो उहो असां बर वक़्तु जेको आहे उहो हारे छॾियो आहे। ऐं कीमियाई मिलावट वारो जेको खीर हलाईंदड़ जेका माफ़िया आहे उन्हनि जो हिकिड़ो नेटवर्क, मज़बूत नेटवर्क ठहियलु आहे, जंहिं ते जेको आहे असांजूं कार्रवायूं जारी आहिनि। इन्हनि पारां चयो वियो आहे त सिहत लाइ हानिकार खीर ठाहींदड़ ख़िलाफ़ कारखानेदार जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार पिणु कयो वञे। उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवायूं ऐं वठ पकड़ असां शुरू करे छॾी आहे। ऐं उन्हनि खे कॾहिं बख़्श न कंदासीं जेके आम माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾी रहिया आहिनि। ऐं सिंध जे फूड अथॉरिटी पारां इहो चयो वियो आहे त इन मामले ते जेको आहे असां आला सतही पिणु जेका कमेटियूं जोड़ियूं पिया त जीअं सिंध में हिन वक़्तु जेको जाली खीर हली रहियो आहे उन ते जेको आहे अमल दरामद थी सघे। ठीकु आहे, वाजिब महिरबानी शाहिद।